50 साल पहले उरूज पर थोड़े अरसे में उरूज ते आई आहे ता चेक कयो उनके थोड़े अरसे में केर विराइन उनके नफ़रत के पानी ॾेई उन मुंडे के वधाए सलाह कयो पर अॼु बि उहा नफ़रत जो ख़ात्मो आहे अल्हम्दुलिल्लाह उन जो कारण इहो आहे असां सब्र आहे असां वटि बर्दाश्त आहे असां वटि रवादारी आहे असां वटि मोहबत जो पैगाम आहे असांखे पंहिंजे वॾड़नि पंहिंजे बुज़ुर्गनि हाणे 60 साल कॉन्फ्रेंस थी 50 लाख माण्हू हुन में शरीक हुआ पाकिस्तान जा पूरा उलमाए किराम तमाम औलियाए किराम बुज़ुर्गान दीन वो प्रोग्राम सॼो 60 साल कॉन्फ्रेंस जो इंटरनेट में मौजूद आहे तव्हां तकरीरूं बुज़ुर्गनि ॿुधो बाक़ाइदा सभिनी मुसलमाननि खे इहा नसीहत कई ऐं मुसलमानों दुश्मन जे साज़िश खे सम्झो फिरकाबंदी न कयो नफ़रतबाज़ी न कयो नफ़रतूं जेके आहिनि उहे मुसलमान जो शान न आहिनि नफ़रतूं मुसलमान खे तबाह कंदियूं नफ़रतूं मुसलमान जा घर वैरान कंदियूं वेड़ा वैरान कंदियूं ॻोठ ऐं शहर वैरान कंदियूं नफ़रतूं मुसलमान जी ज़िंदगी बर्बाद कंदियूं मुसलमानों मोहब्बत अमन जे मौलाना तारिक अली साहब हिकिड़ी तकरीर में रोई करे मैं खुदा के लिए हाथ जोड़कर मुसलमानों से कहता हूँ कि ये मेंबर जो है मोहब्बत फैलाने के लिए है नफरत फैलाने के लिए मौलाना रोहन बिंदा यहाँ बदन सभी मुसलमान के ही मेंबर जो है ये मेंबर रसूल जे नाले से याद है नबी की निस्बत मेंबर के मिल रहा है जो 500 कजी वण ते चेक करे खुद पूरी दावा में जो कोई 500 डॉलर जे लाइ मेंबर ठाहियो तो कजी जो छोड़ महबूब जे छोड़े में नंढड़े ॿार आगे रसूल का नहीं रोण लॻो तॾहिं पाण थोड़ा पाए मस्जिद नबी में दफ़न करे जो इन ॻाल्हि में ख़ुशाई त जन्नत में मूंसां गॾु हुजे मुंहिंजे जन्नत में तोखे रखियो वञे पोइ तूं ख़ुशि आहीं थोरो खे बसि करायां ऐं इन मेंबर खे जारी रखियां इन मेंबर जी निस्बत उन महबूब जे मेंबर सां आहे इन जे करे मौलाना असांजे तारिक जमील साहब इहा नसीहत थो करे त हीअ मेंबर मोहब्बत फैलाइण जे लाइ आहे नफ़रत फैलाइण तो मुझे दोस्तों अज आखिरी रमजान के जुम्मे की आखिरी जुम्मे की लैलतुल कद्र की रात है बनस्बत वडी रात है में रसूल कयो पाण सां जी माशरे में मोहब्बत फैलाए जेको नफ़रत कंदो असां के गालियूं ॾींदो असां के पीठूं ॾींदो असां के पत्थर हणंदो असां उनखे भुल यो मुझे आका नबी मुझे रसूल मुझे महबूब किरदार है अखलाक पान सभी आजम ये लैलतुल कद्र की रात आए इन रात के खैर मिन अल्फ शहर हजार महीने की इबादत के सवाब के बराबर चयो सवेर में दोस्तन से अर्ज कयो जेकने के मजदूर के बुझायो वने त हिकड़े दी जी मजदूरी है माफ़ एरो तो के हजार महीने के बराबर मिलंदो तो उन्हें दी ते को मजदूर के कमदार आगो प्याला तैयार दुनिया मरी जुरी तो के अजो की जरूर मजदूरी करनी है जो अजो के लिए जो माल हजार महीने के बराबर मिलंदा हजार महीना तवा सामने की उम्र बड़ा तैयार है 84 साल वरी उम्र है नंढी उम्र 84 साल जे करे वडी ने काम थे तो वो उम्र कमजी सबको मजा पैदा इन्ने उम्र इतनी उम्र जितनो सवाब मिले तो हिकड़ी रात जो असहाब के सामने जे ॻाल्हि आई आगे ज़माने जे माण्हुनि जी तमामु वॾियूं हुयूं तॾहिं हुननि परेशान थी चयो त पोइ असां हुननि जे इबादत जो मुक़ाबिलो कीअं कंदासीं आख़िर उहा परेशानी हुननि अची पंहिंजे महबूब ॼाणो बयानु कई त साईं अॻे उमतनि जी जमालूं वॾियूं हुयूं असांजी जमालूं नंढियूं आहिनि हू 500 साल रोज़ा रखंदा हुआ 500 साल नमाज़ूं पढ़ंदा हुआ 500 साल ज़िक्र कंदा हुआ जिहाद कंदा हुआ असां 50 साल 60 साल 70 साल नमाज़ूं पढ़ंदासीं तो 500 साल 1000 साल 800 साल वारे जो मुक़ाबिलो कीअं कंदासीं ऐं दिलि बि नमगीन थी सवाल थी करे तो वाकई सवाल ॾाढो अहम आहे अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी परेशानी दूर कंदे इहा आयत नाज़िल कई लैलतुल क़द्र इन्ना अंज़लना फी लैलतिल क़द्र मा अदराका मा लैलतुल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र ॿुधायो क़द्र छा आहे अल्लाह से पाण जवाब ॾिनो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर हजार महीननि खां वधीक भली आहे
परेशानी तव्हांजी हल थी वञे। उन्हनि जी 500 साल उमिरि बि तव्हां ज़िंदगी जूं 2 टे लैलतूं क़दमूं हथु करे वठो, उन्हनि खां तव्हांजो कदम चढ़ी वञे। अलाह तव्हांखे जमात नदी त हेॾां वरी कमांड जो रस्तो जबल ॾेई छॾे। सॼो की रात आहे, हाणे असां अल्हम्दुलिल्लाह हेॾी वॾी महफ़िल ॿुधी आहे, मुंहिंजी नात मुंहिंजी त हिकिड़ी पंहिंजी दिलि जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। नात सां मूंखे जेको माना कैफ़ियत की रखिया की दिल जी मुझे इलाही माण्हू एतिरा कंदा आहिनि, ॾह ॾह लख जी नात जी महफ़िल थो करे। मुंहिंजे यादि जेकी शादी